दिल जी जेकी अगली हालत आहे जंहिंजे बारे में मां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थी, मां कल्ह राति जो इहो सोचियो हुयो। जेतिरोणीक मां इहो कयो, इहो छा थियो हुयो हे मूंखे ख़बर न हुई। मुंहिंजी दिलि ठीक त तकलीफ़ आहे ऐं मूंखे हुन जे बारे में तव्हां सां ॻाल्हाइणो आहे, पर हक़ीक़त इहा आहे कि असां इहो सम्झंदा आहियूं कि दिलि में तकलीफ़ आहे, हिकु आत्मिक तकलीफ़। वचन सहित में इहो लिखियलु आहे 19:12-14 में, पंहिंजी भुल चुक खे केरु सम्झी सघंदो आहे, मुंहिंजा गुप्तपण केरु सम्झी सघंदो आहे। तूं पंहिंजे दास खे ॾिसण जी कोशिश त कर, पाप खां वधीक अॻियां अचु। ॾिठपणे जो पाप थियणु एॾो वधीक आहे ऐं जंहिंजे करे तव्हांखे दिलि निथर थी वेंदो आहे ऐं तव्हांखे कुझु करण लाइ रोकींदो आहे। उहो करण लाइ चवंदो आहे जेको तव्हांखे न करिणो आहे ऐं जेको करिणो आहे उहो न करणु ॾींदो आहे। उहो उन्हनि माण्हुनि खां इजाज़त वठण जी कोशिश न कंदो आहे ऐं तव्हांखे चवंदो आहे त तव्हां ईअं न कयो, तव्हां सां गुस्सो थींदो आहे ऐं तव्हां खां अॻियां न वधणु ॾींदो आहे। ऐं उहो चए थो कि तव्हां हिन ॻाल्हि खे यादि रखिजो, तव्हां होशियारु आहियो ऐं तव्हांखे अॻियां वधणो आहे। उहो चई सघंदो आहे कि तव्हां ईअं न कयो, पर ईअं न थींदो आहे। तव्हांखे इहो अॻियां वधणो आहे ऐं माण्हू चवंदा आहिनि कि तूं कमज़ोर आहीं। मां हिकु माण्हू सां अहिड़ो कमु कयो हुयो। मूंखे यादि आहे कि हिकु दफ़ो हिकु माण्हू ईअं चयो हुई कि ज़ाल खे था उनखे ठीकु लॻो या न लॻो जो हुन लिखियो हुयो मूंखे ठीकु सां इहो यादि न आहे। जाम वॾो ख़त हुयो, उन जाम सारी ॻाल्हियूं लिखियूं हुयूं ऐं उन चयो हुयो कि मूंखे प्रेम सां ॻाल्हाइणो आहे ऐं उहो चए पियो कि मूंखे मौक़ो ॾियो, 2 हफ़्ता मां तव्हां सां गॾु अची करे हिते ॻाल्हाईंदमि, ॿियनि माण्हुनि खां वधीक वञी करे ॿुधाईंदसि कहिड़ी ख़राबी हुई। इन करे उन इहो पुछियो हुयो कि उनजो जाम अकड़ सुभाउ हूंदो आहे ऐं उहो चए थो कि मां हिन खे ॿुधायो हाणे, ऐं हुनजो मतिलबु कि मूंखे इहो ख़तमु करिणो आहे, पर ईअं मां करे सघंदसि या न करे सघंदसि। ईअं थींदो आहे कि परमेश्वर तव्हांजे द्वारा सभु ग़लतियूं ॿुधाईंदा चाहींदा आहिनि ऐं शर्त इहा हूंदी आहे कि तव्हां पाण खे बदिले छॾियो ऐं तव्हां प्रार्थना कयो कि इहो बदिलजी वञे तव्हांजे लाइ। ईअं सभु थींदो ई रहंदो। आमेन। तव्हांखे ख़बर हूंदी आहे कि दुनिया में बग़ावत वारा माण्हू हूंदा आहिनि। केतिरनि खे इहा ख़बर आहे? कोई ॿुधाए सघंदो आहे कि ईअं आहे कि न आहे? तव्हां बग़ावत में गिरजे वञी करे थी सघंदा आहियो? मुंहिंजो मतिलबु आहे कि तव्हां ज़ालूं इहा ठीकु ॻाल्हि चवंदा आहियो ऐं झगड़ो कंदी आहियो हिननि सां। मूंखे ईअं लॻंदो आहे कि बाइबल में लिखियलु आहे, सभिनीनि खां पुठी सीट खणो, पाण खे अॻियां वञणु ॾियो ऐं तव्हांखे इन मसीह सभा मां तव्हांखे अॻियां वारी सीट लाइ कुझु झगड़ो करण जी काई ज़रूरत न आहे। किताबनि में इहो ई लिखियलु आहे। मां तव्हांखे सच थी ॿुधायां। औरतूं वेड़ी रहियूं हुयूं। ॿुधायो हाणे, हिकु मिंट असां पतरस जे बारे में सोचियूं। हिन में 14, 28, 29 में लिखियलु आहे, जॾहिं पतरस ऐं यीशु गॾु पिया हलनि, उन्हनि असांखे इहा हिकु ॻाल्हि सम्झाई हुई। उन्हनि चयो हुयो कि मां ॾिसो, मां ईअं कयां थो, मां बि इहो करण वारो आहियां। उन्हनि चयो त हे प्रभु, जेको तव्हां ॾिसो था, तव्हां मूंखे ॿुधायो कि पाण हली करे अचणु आज्ञा ॾे। ऐं इन करे मां वरी करे अॻियां आयो आहियां ऐं वेही करे तव्हां सां पुछां थो कि मां अॻियां अचां या न अचां, ऐं तव्हां इहो ॿुधाईंदा कि तव्हांखे छा करिणो आहे। प्रभु हुन सां गॾु हुया, हुननि जी मदद कई, उन जे लाइ पाणी खणी आया ऐं पाण वञी करे इहा मुश्किल में इहो कयईं कि हुन जे लाइ पाणी कीअं भरबो ऐं हुन जे आत्मविश्वास खे कीअं अॻियां वधाइबो। मां ईअं करे सघंदसि, मां ईअं करे सघंदसि, मां ईअं करे सघंदसि। इहा ॻाल्हि न आहे। तव्हांखे सम्झणो आहे, मां इहो करे सघंदी आहियां। तव्हांखे इहा शुरूआति करणी आहे। तव्हां इहो करे सघंदा आहियो, पर तव्हांखे विश्वास करिणो आहे। हुन चयो कि मां इहो कंदसि। सुठे नमूने सां तव्हांखे पंहिंजो फ़ैसिलो बदिले छॾियो ऐं मूंखे ॿुधायो। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, तव्हां जेसिताईं इहो न कंदा तेसिताईं तव्हां हिन जे अॻियां न वधी सघंदा ऐं असां इन खे ईअं सुभाउ बदिली न करे सघंदासीं। तव्हांखे मुक्ति बि न मिली सघंदी अगरि तव्हां इहो न कंदव। केतिरा माण्हू आहिनि ऐं चाहिनि था कि हुननि जी तकलीफ़ूं दूरि थियनि ऐं उहो अॻियां वधनि।
ठीकु आहे। जीअं दिलि सां या दिलि जी हालति जंहिंखे असांखां सावधान रहणो आहे उहो आहे कि हिन जे वीचार सां असांखे अचो ॾिसूं था 23 ॾिसूं। इहो जेको बि आहे पाठ में इन जे जाम सुठी ॻाल्हि लिखियलु आहे कि बाइबल जो सभ खां वधीक उत्तम अध्ययन इहो ई आहे कि लिखियलु आहे हिन में छा कबे। ॿियनि खे ॿुधाईंदो आहे कि तव्हांखे गिरजे वञी करे इहो न करिणो आहे ऐं तव्हां चओ था पाण खे करिणो आहे। हुनखे इहो ई ख़बर न हूंदी आहे कि ॿियनि खे छा करिणो आहे, पर पाण कुझु न कंदा। पर पहिरीं इहो ई करिणो आहे जेकी मां चवां थी तव्हांखे इहो करिणो आहे कि संदेश जो प्रचार करिणो आहे ऐं तव्हांखे अनमोल थियणो आहे। पहिरीं तव्हां पाण कयो ऐं पोइ हुननि खे चओ कि दिमाग़ थियो, दिमाग़ी ज्ञान तव्हां पाण वटि रखो। जेकी सच ॻाल्हि आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे ऐं जेको बि आहे उहो प्रेम जे बाज़ार में तव्हांजे साम्हूं संदेश ॿुधाईंदो आहे। तव्हां माफ़ी ॾियण था चाहियो ऐं हुनखे माफ़ी ॾियो ऐं ॿुधायो कि तव्हां छा आहियो ऐं छा न आहियो। हुनखे ॿुधायो कि तव्हां छा करे सघंदा। हेठि वेही रहो हुन जे साम्हूं ऐं पुछो मुंहिंजे में छा ग़लति आहे। चओ ऐं ॿुधायो तव्हां छा था करे सघो ॿियनि जी ज़िंदगी खे बहितर बनाइण लाइ। मां तव्हांखे सच थी ॿुधायां जेको तव्हां करे सघंदा आहियो ऐं तव्हांखे इहो करिणो आहे। असां जाम पढ़ियल लिखियल आहियूं पर पोइ बि असां ईअं कंदा आहियूं कि बाइबल वठंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं पर हुन जी आज्ञाकारी असां ते न हलंदी आहे ऐं असां उहो न करे सघंदा आहियूं। असांखे ईअं न करिणो आहे। जेसिताईं असां पाण न कंदासीं तेसिताईं असां उहो न करे सघंदासीं जेको बाइबल में लिखियलु आहे ऐं बाइबल जे अनुसार थियणु खपे तव्हां सां गॾु। ऐं तव्हां इहो बि करे सघंदा आहियो ऐं तव्हांखे इहो करिणो आहे। पर तव्हां ईअं न कंदा आहियो छाकाणि त तव्हां पंहिंजे पाण में अटकियल हूंदा आहियो ऐं पोइ चवंदा आहियो कि मां इहो छा करे छॾियो ऐं मूंखे ॿुधायो कि तव्हां ईअं न कंदा आहियो। छा तव्हां हमेशह इहो ई कंदा आहियो? मूंखे ख़बर आहे, मां सच थी ॻाल्हायां, मूंखे ख़बर आहे। तव्हां गिरजे वेंदा आहियो ऐं चवंदा आहियो कि प्रभु हे कयो, प्रभु हो कयो, प्रभु मां तव्हां सां गॾु आहियां। पर मां इहो चाहियां थी जॾहिं परमेश्वर मूंखे प्रचार लाइ घुरायो हुयो उन्हनि पहिरीं खां इहो कयो छॾियो हुयो जेके मुंहिंजे ख़िलाफ़ु हुया। तव्हां प्रभुअ खे पंहिंजा मित्र ॻोल्हे छॾियो। उहो तव्हांजे दोस्त थियण जे बजाए तव्हांखे मुक्त करे छॾींदा। मां सच थी चवां तव्हांखे इहो करणु खपे। मां खाधा खाईंदी आहियां, वेंदी हुयसि, ॻाल्हाईंदी हुयसि ऐं हुन जे बारे में जेका हुते हुजनि, जेका हुते आया, जेका पहिरीं आया, प्रचारक छो थिया हुया, छा नथा कनि, छा कनि था। असां घर वापसि आया हुयासीं अॻिले हफ़्ते असां इहो गिरजे वियासीं। वरी उहो ई सुबुह असां उथी करे इहो कयोसीं ऐं पहिरीं अहिड़ा ॾींहं हुया धार्मिक माण्हू हुया ई न, उन्हनि खे ख़बर ई न आहे त इहो छा थींदो आहे पर छा न थींदो आहे। असांखे पाण खां पुछणो हुयो ऐं बाइबल में इहो ई लिखियलु आहे कि प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांखे हिन जी ख़बर न हूंदी आहे ऐं तव्हांखे करिणो आहे। देव ऐं मां आर्तवार ॾींहुं सुबुह जो झगड़ो कयो हुयोसीं, बहस थी हुईसीं। असां वञूं पिया गिरजे ते ऐं हुन महिल असांखे चयईं कि प्रभु जी महिमा, ऐं हुन मूंखे चयईं प्रभु जी महिमा, हालेलुया हालेलुया। अॻियां वरी करे उहे ई सभु चवनि पिया असां सुस्ती जा बालक आहियूं, परमेश्वर जा माण्हू आहियूं, मन में इहो सोचियूं था ऐं इहो छा था कयूं, असां हुन जे लाइ रोटी ठाहींदासीं, हे कंदासीं। मां उहो कयो। हा, मां आशीष घुरां पई, मां इहो कयां पई, मां समर्पित हुयमि, ईअं इहो चवां पई। पोइ गाॾी में वञी करे वापसि विढ़ूं पिया। पोइ मां सॼो ॾींहुं तरस खाईंदी हुअमि पंहिंजे मथां ऐं देव फुटबॉल ॾिसण में बिज़ी हूंदो हुयो, मां न चाहींदी हुयमि। अॻिले हफ़्ते वरी असां गिरजे वेंदा हुयासीं, सभु उथियासीं ऐं मां सच थी चवां कि ईअं थियो हुयो कि मां सहमत थी न आहियां। असांखे असली वजह खोलणु खपे, असां छा करे रहिया आहियूं ऐं छा थी रहियो आहे। पर हक़ीक़त छा थींदी आहे इहो असांखे सम्झ में न ईंदी आहे। असां हमेशह इहो ई सम्झंदा हुयासीं जेको मुंहिंजे दिलि में आहे
उहो प्रभु मुंहिंजे लाइ महत्वपूर्ण आहे ऐं असांजे दिलि में छा आहे ऐं असां कीअं सक्रिय थींदा आहियूं इन सां इहो असांखे ॼाणणो ई पवंदो आहे। असां हिकु कठपुतली थी वेंदा आहियूं, असांखे छा करणु खपे ऐं छा न करणु खपे इहो सम्झ में ई न ईंदो आहे ऐं छा ख़बर पए। बाइबल में इहो ई लिखियलु आहे, जॾहिं तव्हां वधीक सोचींदा आहियो ऐं तव्हांजी सोच ईअं थींदी आहे ऐं तव्हांजे दिलि में छा ईंदो आहे ऐं तव्हां छा कंदा आहियो पंहिंजे गुनाह में। ऐं मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां कि प्रभु छा चाहींदा आहिनि। पर हिकु ॻाल्हि जेकी आहे मां चवां थी, मुंहिंजे प्रभुअ सां मां वठां थी। आमेन। हिपोक्रेट्स मां साल में घणा ई दफ़ा कराईंदी आहियां। मैत्री 23:1 में जॾहिं येशू भीड़ खे इहो चयो हुयो ऐं पंहिंजे चेलनि खे इहो चयईं कि इन करे तोखे कुझु बि करण जी ज़रूरत उन माण्हुनि सां न आहे जेके कमु न कंदा आहिनि ऐं ख़ाली चवंदा आहिनि कि मां इहो करे सघंदो आहियां। केतिरा ई ढोंगी आहिनि जंहिंजे पूरी तरह ठॻिजी विया आहिनि ऐं मां ईअं न आहे कि घर में कुझु हुजां ऐं ॿाहिरि कुझु। मां पहिरीं हुयसि जॾहिं मां शुरूआति कई हुई, इन करे परमेश्वर मूंखे इहो चयो हुई कि तोखे निपटणो पवंदो इन्हनि सभिनीनि सां। लगातार मां निपटंदी हुअमि ऐं चवंदी हुअमि, वरी असांखे थोरी सफलता थींदी वई ऐं असां अॻियां वधंदा वियासीं, संभाले करे अॻियां वधियूं पिया जेसिताईं असांखे संभले सघूं। ऐं ॿी माण्हू अची करे असांखे जाम ॾींदा हुया ऐं चवंदा हुआ कि तव्हां ईअं करे था सघो, तव्हां ईअं छो था कयो, तव्हां ॾींदा आहियो, तव्हां ख़्याल सां ईअं सोचींदा आहियो। माण्हू जेके शायदि चवंदा आहिनि ऐं नियमित तौर ते ईअं कंदा आहिनि कि जेको परमेश्वर चए थो एसिताईं ठीकु आहे कि तव्हांखे। अच्छा, हाणे पाखंडी ॿियो छा कंदो आहे? आयत 5 में इहो अहिड़ा आहिनि कि बाक़ी ॿिया बोझ कीअं खणिया ॾुखिया हूंदा आहिनि, ॿुधी करे माण्हुनि खे कुझु ग़लति लॻंदो आहे पर तव्हां हुनखे पंहिंजे औज़ार ते खणंदा आहियो उहे पंहिंजा सभु कम उन्हनि माण्हुनि खे ॾेखारण लाइ इहो कंदा आहिनि। ऐं अॻिली आयत में इहो लिखियलु आहे कि तव्हांखे हुनखे महत्वपूर्ण न ॾियणो आहे ऐं तव्हां हुनखे मुख्य आसान सां इहो करण लाइ ॾींदा आहियो ऐं चवंदा आहियो कि तव्हांखे नमस्कार आहे मूंखे ख़बर न आहे कि तव्हां ईअं छो था कयो ऐं तव्हां तकलीफ़ में विझी छॾींदा आहियो पंहिंजो पाण खे ऐं तव्हां चवंदा आहियो। केतिरा न आहिनि जेके आत्मिक तौर ते ईअं कंदा आहिनि। उहो माण्हू ॿियनि खे छा सही रस्तो ॾेखारींदा जेको पाण ढोंग हूंदा आहिनि। माण्हू मुंहिंजी पदवी ॼाणणु चाहींदा आहिनि, उहो चवंदा आहिनि बिशप, रेवरेंड, ऐं असांखे तव्हांखे कीअं ठाहिणु खपे। हिन जे अलावा तव्हां छा चाहींदा? देर सारियूं तव्हांखे ऐं तव्हांखे कुझु चई सघूं उन्हनि मां कोई यादि नथो अचे। कुझु ॿी ॻाल्हियूं आहिनि ऐं तव्हांखे ॿुधायां थी। मूंखे ख़बर आहे ईअं न थींदो आहे। डॉक्टर हाणे मूंखे ईअं चयईं, तोखे मिली करे इहो पाण खे इहो चवणो आहे, शुरू कर पंहिंजो पाण, सिर्फ़ु तूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे कंहिं महिल मूंखे ईअं लॻंदो आहे कि मां ईअं छो थी कयां, पर ईअं लॻंदो आहे ऐं पोइ तव्हांखे इहे ॿुधाइणु चाहींदी आहियां कि प्रभु मूंसां इहो कराईंदा आहिनि जेको मां करणु चाहींदी आहियां ऐं मुंहिंजी दिली इच्छा हुई कि मां इहो सभु करे सघां ऐं तव्हांजे साम्हूं अची करे प्रभु जे बारे में ॻाल्हाए सघां। अहिड़ा कुझु कारण आहिनि जंहिंजे करे मां इहो चई सघंदी आहियां कि प्रभु मूंसां गॾु आहिनि ऐं प्रभु चाहिनि था कि तूं मूंसां गॾु हुजीं। छा असांखे हिक ॿिए खे ईअं सॾणु घुरिजे, डॉक्टर डॉलिन, डॉक्टर जॉयस? मुंहिंजो पुटु मूंखे फ़ोन करे चवंदो आहे कि शुभ प्रभात, मां चवंदी आहियां शुभ प्रभात। असां सभु पंहिंजे दफ़्तर जे दरवाजे ते पंहिंजो नालो ॾिसणु चाहींदा आहियूं। असां सभु चाहींदा आहियूं त असांजो मुख्य लिखियलु हुजे। ईअं थींदो आहे कि असां हिन खे करणु चाहींदा आहियूं ऐं रखंदा आहियूं ऐं उहो सभु कमु शुरू करणु खपे असांखे ॼाणण लाइ कि इहो छा आहे, मुंहिंजो पद कहिड़ो आहे। पोइ मां जीअं चवां ऐं तीअं थिए। ऐं हुन चयईं कि असांखे उहे ॻाल्हियूं ॾिसणियूं आहिनि जेकी जाम महत्वपूर्ण हुजे ऐं सची हुजे ऐं तव्हांखे ख़बर पए कि तव्हां केरु आहियो ऐं तव्हां उन जे लाइ छा कंदव ऐं तव्हांखे उहो ख़बर पवंदो कि तव्हां कहिड़ी चिंता में हुयो ऐं हाणे कहिड़ी चिंता सां दूर थी विया आहियो ऐं उहे ॻाल्हियूं जेके तव्हांखे तंग कंदियूं हुयूं। आमेन।
पर उहे पाखंडी गरसी माण्हू उहे जेका बि आहिनि उहे धार्मिक रख खे ईअं चवंदा आहिनि, पोइ बि इहो सचपुच कुझु बि कंदा न आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि की ईअं न थींदो। मुंहिंजे लाइ इहा मदद जी ॻाल्हि आहे की तव्हां उन ते वधीक ध्यानु न ॾींदा ऐं तव्हां पंहिंजो पाण खे तकलीफ़ में न आणींदा, अंधविश्वास खे रोकींदा, अविश्वासी माण्हू खे बदिले छॾींदा, गुज़रियल वेंदा ऐं हुनखे ॿाहिरि बीहारे छॾींदा ऐं चवंदा की तूं हितां वञ ऐं तुंहिंजो इहो जेको बि आहे उहो ग़लति आहे। मां जाम खिलियसि। मां सोचियो तव्हां सभु उन माण्हुनि जेके रोके छॾिया हुया ॻाल्हाइण लाइ कोशिशि पिया कनि ऐं उहे चवनि पिया की मूंखे कुझु ॻाल्हाइणो आहे, मां इहो थियणु ॾींदसि छाकाणि त मां प्यारु कंदो आहियां प्रभुअ सां। उहे ॿार जेके 8-10 12 सालनि जा हुया, उन्हनि पुठियनि सां गॾु जॉइस मायर हिकु पवित्र स्त्री आहे, उन हर हिकु ॻाल्हि खे ॿुधायो आहे। मां ॿुधाए सघंदी आहियां त सूचनापति माण्हू उहे धार्मिक दिलि जा हुया जेके बिल्कुलु राज़ी न थींदा हुया महिलाउनि जे प्रचारनि सां, ऐं उहो चवंदा की ईअं ॻाल्हाइणु न खपे छाकाणि त हिनखे हुननि ते विश्वास ई न हूंदो हुयो, इन करे उहो हमेशह इहो ई चाहींदा हुया की ईअं न थिए। ऐं मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां की मां जाम विश्वासी हुयसि, मूंखे विश्वास हुयो प्रभुअ ते। प्रभु नफ़रत कंदा आहिनि उन्हनि माण्हुनि सां जेके ईअं सोचींदा आहिनि। मां तव्हांखे कुझु ॿुधाइणु चाहियां थी तव्हांजे सिद्धांतनि जे बारे में। उहे सिद्धांत न आहिनि जेकी सही आहिनि ऐं मुंहिंजा बि न आहिनि। मां नथी सम्झां की असांखे सैकड़ो करोड़ हूंदा जेकी पंहिंजी क़ाबिलियत ते संभव थींदा आहिनि। सुठी इहा ॻाल्हि आहे की असां पंहिंजी शक्ति अनुसार इहो सभु कंदा आहियूं ऐं ॿियनि सां मिलंदा आहियूं ऐं सिखी सघंदा आहियूं की असांखे छा करिणो आहे, असांखे हिक ॿिए सां जुड़ी हलणो आहे। ऐं तव्हांखे लॻे थो की अॼु मां कुझु ग़लति ॻाल्हायो आहे ऐं इन में मां शामिल राय न ॾिनी आहे तव्हांखे, ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे तव्हां मां घणा माण्हू तयारु आहिनि। मैत्री 23 में इहो ई घुरिजे तो ते हेठि छा आहे मूंखे ख़बर न आहे, पर मां छा थी चवां, पर मूंखे बिल्कुलु न ख़बर आहे की हे छा आहे। हे पाखंडी कहिड़ो आहे ऐं शत्रु बि आहे की परिस्थितियुनि मां इहो निकितो हुयो ऐं घुमणु फिरे पियो ऐं जंहिंजे करे असां हिन खे ॾिठोसीं ऐं व्यवस्था जी ज़ंजीर में इहो असां सां गॾु ॻाल्हाए पियो ऐं असां उन ते विश्वास पिया कयूं ऐं हुननि छा चयो की असांखे छा करणु खपे पैसनि सां। इहो मूंखे मदद करणी आहे। तूं अॻियां नथो वधे कॾहिं ग़रीब लाइ मदद, तूं धार्मिक आहीं ऐं हुनखे मदद करणी आहे जंहिंजे लाइ आहे। उन चई सेवा करे सघंदो आहियां, गिरजे वञी थो ऐं सेवा कंदो आहियां, उपाय ॾींदो आहियां, नमस्कार कंदो आहियां ऐं चवंदो आहियां, आराधना कंदो आहियां, दिलि में इहो चई सघंदो आहियां असांखे मिलण वारनि पैसनि सां गॾु इहो मां तव्हांखे ॾेई सघंदो आहियां तव्हांजी सेवा करण में। जे तव्हां पंहिंजे दिलि खे ॼाणणु चाहियो था ऐं तव्हांखे हीअं ख़बर आहे की तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां ॿुधाए सघंदा आहियो, पंहिंजी दिलि जी जांच करे सघंदा आहियो। मां पुछां थी मां तव्हां खां मदद करण लाइ छा करे रही आहियां ऐं तव्हां जीवन जे बहितर ठाहिण लाइ मां छा करे रही आहियां। छा मां ॿियनि खे कंहिंखे मदद कई? छा मां हुनजे चेहरे ते मुस्कान आंदी आहे? केरु ॿुधे थो मूंखे? ॿुधायो मूंखे हाणे, ॾको न तव्हां। कीअं अकेली ज़िंदगीअ में मदद थींदी आहे ऐं कीअं शामिल राय थींदी आहे उहो तव्हांखे ॾिसणो आहे ऐं तव्हांखे अॻियां वधणो आहे। प्रभु तव्हां सां जाम प्यारु कंदो आहे ऐं उहो चाहींदो आहे की तव्हां ॿियनि सां प्यारु कयो, उन्हनि सां गॾु हिकु सुपिनो ठाहियो जेको तव्हां सफल करण वारो आहे और हुन सां गॾु तव्हांजो स्वभाव बि ठीकु थियण वारो आहे ऐं तव्हां इहो चाहियो था। हुनखे तव्हां ग़लति न चओ। आयात 24 में इहो ई लिखियलु आहे की तव्हां हुन सां मच्छर ठाहींदा आहियो ऐं उहो चाहींदो आहे की तव्हां सां गॾु ईअं न थिए। हिन जो मतिलबु सम्झंदा आहियो ऐं तव्हां चाहींदा आहियो की ईअं छो थो थिए। पर ईअं थींदो आहे, तव्हांखे ख़बर आहे की तव्हां मुंझी वेंदा आहियो। आमेन। जे तव्हांखे कुझु नकली अहिड़ी तकलीफ़ूं आहिनि ऐं थियनि थी, तव्हां सचुपचु तकलीफ़ में आहियो छो त तव्हां रस्तो नथा ॻोल्हियो ऐं तव्हां चाहियो था की तव्हां हिते ई रहो। तव्हांखे रस्तो ॻोल्हणो आहे, तव्हांखे अॻियां वधणो आहे ऐं तव्हां चवंदा आहियो की असां कीअं अॻियां वधूं। तव्हां अॻियां वधी सघंदा आहियो।
असांखे ख़बर आहे असां किथे आहियूं। ऐं तव्हांखे इहो सभु करिणो आहे, जेका बि ढोंगी आहिनि उन्हनि खे तव्हांखे न मञिणो आहे ऐं साफ़ चई छॾिणो आहे कि तव्हां हितां ॿाहिरि वञो। जेको बि साफ़ सुथरो ग़लति ऐं सही ॾेखारींदो उहो तव्हांजो प्रभु आहे ऐं तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हां पंहिंजे प्रभु खे सुञाणो। तव्हांखे हुन ते अंधविश्वास न करिणो आहे। उहो चए थो तव्हां इहो कयो, तव्हांखे उहो न करिणो आहे, पर तव्हांखे प्रभु ते हमेशह विश्वास रखिणो आहे। जेको उहे चवनि था कि तव्हां विश्वास कयो उन्हनि जे मथां ऐं तव्हांखे अॻियां वधणो आहे, ऐं जंहिंजे करे तव्हांखे अॻियां वधी करे इहो ॾिसणो आहे कि प्रभु तव्हां सां केतिरो प्यारु कंदो। मूंखे ख़बर आहे यूहन्ना 5 जे अनुसार प्रभु असांखे हिकु आत्मा जे रूप में साम्हूं आया आहिनि ऐं उहे असांजी आत्मा खे पवित्र कंदा आहिनि। जेको बि आहे उहो असांजे लाइ कंदा आहिनि, पर ॿियनि जे लाइ न कंदा। ऐं हिन में इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे हक़ीक़त में ॾिसणो आहे कि प्रभु असां सां गॾु केतिरो प्यारु कंदा आहिनि ऐं उहे तव्हांखे आराधना ॾींदा आहिनि जीअं तव्हां अॻियां वधी सघो। तव्हां पंहिंजी ॻाल्हियुनि में न रहो, तव्हां अॻियां वधो, आराधना कयो ऐं प्रभु खे ॼाणियो कि प्रभु असां सां गॾु कीअं शामिलु थींदा आहिनि ऐं आराधना कंदा आहियूं। मुंहिंजो सवाल तव्हां सां आहे कि तव्हां गिरजे में अची करे तव्हां मञींदा आहियो कि प्रभु छा था चवनि? छा तव्हां इहो सोचींदा आहियो प्रभु तव्हां सां गॾु आहे, तव्हां ख़ुशि आहियो पंहिंजी ज़िंदगीअ में ऐं तव्हां चओ था छा तव्हां मूंसां गॾु आहियो? मूंखे कुझु फ़ाइदो न पवंदो। मूंखे ख़ुशी थींदी आहे कि आख़िरकार तव्हां इहो मञी छॾियो कि प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उहो तव्हांजे लाइ आहिनि। बाइबल में इहो ई लिखियलु आहे कि उहो जेका बि माण्हू हुया जेका बुखिया हुया, सभु माण्हू यीशु सां गॾु बुखिया हुया ऐं चवनि पिया कि तव्हां असां सां गॾु आहियो, असां बि बुखिया रहंदासीं जेसिताईं तव्हां हूंदव। तव्हां मां केतिरा माण्हू आहिनि जेका हमेशह बुखिया रहंदा आहिनि छाकाणि त तव्हांजा प्रभु बुखिया आहिनि ऐं तव्हां इहो चवंदा आहियो कि असां बि बुखिया आहियूं, छाकाणि त मां ईअं ई थी ॻाल्हायां कि तव्हां इहो ई चवंदा आहियो कि प्रभु तव्हां सां गॾु आहिनि, पर तव्हां उहो महसूसु न कंदा आहियो। तव्हांखे इहो लॻे इलाही दफ़े तव्हां दफ़्तर वेंदा आहियो, उते माण्हू बुखिया हूंदा आहिनि। तव्हां स्कूल वेंदा आहियो, उते माण्हू बुखिया हूंदा आहिनि। ऐं कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके प्रभु सां गॾु रोटी खाईंदा आहिनि ऐं प्रभु चाहींदो आहिनि कि उहो रोटी खाए। हू हुननि सां गॾु वेंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि कि तव्हां इहो कयो ऐं तव्हांजे करे कुझु खाइण लाइ मिलंदो। फल न हूंदा त छा खाई सघंदासीं, पर कुझु त मिलंदो, छाकाणि त मां चयो इहो सभु ग़लति आहे हिन जे लाइ, छाकाणि त उहो इहो हुयो। बल्कि मूंखे उन वण ते रहम ईंदी आहे। मां सोचींदी आहियां कि अञा ताईं इहो छो थो थिए, फ़क़ति हिन लाइ इहो छो थो थिए। तव्हांखे इहो ख़बर आहे कि बाइबल में इहो ई लिखियलु आहे ऐं इहा ई टिप्पणी ॾिनी आहे कि जॾहिं अंजीर जो वण पाण ई हुयो, प्रभु पाण हुननि जा पता ॾिठई। बम्पर स्टिकर्स यीशु ते इहो लिखियलु हुयो, गिरजे ते वञी करे लिखियलु आहे। ॿुधायो यीशु पन ॾिठा उन्हनि जा, उहे बुखियल हुया, हू कुझु फल खाइण आया ऐं उन्हनि इहो ॾिठो असली में उहो अंजीर जो वण नकली आहे ऐं शइ हुजण जे ढोंग पियो करे। जेको उन वटि हुयो उन उहो ई चई कि मसीहनि मां ढोंग करणु बंदि कर, जिन वटि आहिनि उहो फल न ॾे पर ॾे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।